तबारक व तआला फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। हिन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन 4 गालियों कयूं, घणियूं कयूं न। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, ए इंसानो तव्हां ॾे तव्हां जी सूरत में रसूल आयो। अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, उन्हीं के दुखियो गुजरदो आहे जॾहिं तव्हां दुख में हूंदा। हरीसुन अलैकुम, तव्हां जे चङनि कमनि करण ते उहो ॾाढो हरीस आहे। बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम, जेके मोमिन ईमान वारा अल्लाह ताला जो रसूल उन्हनि ते रऊफ़ भी आहे, रहीम भी आहे। ये आयत जो मां मुख़्तसर हिकिड़ो मफ़हूम तव्हांखे ॿुधायो आहे, हाणे ते थोरी गहराई सां तव्हांखे थोरो सोचणो पवंदो। अल्लाह ताला फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, तव्हां ॾे रसूल आयो। तव्हां इंसानी सूरत में, तव्हां इंसाननि ॾे अल्लाह ताला जो रसूल आहे। इनखे थोरो समझो, अल्लाह ताला असांखे छो फरमायो तव्हां ॾे तव्हां मां रसूल आयो। ॾिसो अल्लाह ताला ख़ालिक आहे, यानी हर शइ पैदा करे। जेतिरे जहान में शयूं आहिनि उहे कंहिं पैदा कयूं? अल्लाह ताला। एतिरियूं मखलूकूं या शयूं परवरदिगार पैदा कयूं आहिनि जेको तव्हां असां त छा कोई बि उनखे ॻणे नथो सघे, सुञाणे नथो सघे। पहिरीं ॻाल्हि, अल्लाह ताला फरिश्ता भी पैदा कया, अल्लाह ताला जिन भी पैदा कया, अल्लाह ताला इंसान पैदा कया, अल्लाह ताला जानवर पैदा कया, अल्लाह ताला पखी पैदा कया, अल्लाह ताला कीड़ा मकोड़ा पैदा कया, अल्लाह ताला नबातात पैदा कया, फसल बूटा वण ये पैदा कया, अल्लाह ताला जमादात पैदा कया, पत्थर पैदा कया, जमीन पैदा कया, वारी पैदा कया, समुद्र पैदा कया। अल्लाह ताला जमीनों पैदा कयूं, अल्लाह ताला आसमान पैदा कया, अल्लाह ताला केतरा सैयारा पैदा कया जंहिंखे पाण ॻणे नथा सघूं। उन खालिक कायनात जो इहो शान आहे त एडी वॾी तख़लीक फरमाए, हिकिड़ी मखलूक ज़मीन जे मथा रहण वारी, हिकिड़ी मखलूक ज़मीन जे अंदर रहण वारी, हिकिड़ी मखलूक समुंड में रहण वारी, हिकिड़ी मखलूक ज़मीन और आसमान जे दरमियान में रहण वारी, हिकिड़ी मखलूक हिक आसमान का बे आसमान जे दरमियान में रहण वारी, हिक मखलूक बे आसमान का 3 आसमान में रहण वारी, 3 का 4थे में रहण वारी मखलूक, 7 आसमान मखलूक, हिक आसमान में मखलूक रहण वारी। अल्लाह ताला एतरी मखलूक पैदा कई आहे, पर वो केडो न परवरदिगार खालिक आहे, एतरियूं शयूं उन पैदा कयूं आहिनि, पर उन्हनि शयुनि खे रब ताला हिक जहिड़ो पैदा न कयो। इहो उन्हीं जो कमाल आहे। तवज्जो कजो, इहो उन्हीं जो कमाल आहे। अल्लाह तबारक व ताला जानवर पैदा कया, मीहूं पैदा कयूं, का बि हिकिड़ी में कंहिं ॿी में जहिड़ी न आहे, शक्ल सूरत में तब्दील आहे। अल्लाह ताला रिढूं पैदा कयूं, सब रिढूं हिक जहिड़ियूं न आहिनि, उन्हनि जो नक्शो निगार में फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला बकरियूं पैदा कयूं, सब हिकिड़े जहिड़ियूं न आहिनि, उन्हनि में फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला फसल पैदा कया, फसल सब हिक जहिड़ा न आहिनि। कणिक पैदा कई आहे, सब कणिक दाणा हिक जहिड़ा न आहिनि, उन्हीं जी फसल हिक जहिड़ी न आहे। सारियूं पैदा कयूं, सब सारियूं हिक जहिड़ियूं न आहिनि। अल्लाह तबारक व ताला मच्छर पैदा कया, सब मच्छर हिक जहिड़ा न आहिनि। मक्खियूं पैदा कयूं, सब मक्खियूं हिक जहिड़ियूं न आहिनि। समुंड में मखलूक मच्छियूं या ॿियूं जानवर पैदा कया, सब हिक जहिड़ा न आहिनि। छो?
जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन हिकु शइ खे ॿी जई शइ जहिड़ो पैदा करे त इहो कमाल न आहे। उहा हिकु शइ अॻे ठहियल आहे, उन जहिड़ी ॿी शइ ठाही वई आहे, पर अल्लाह ताला जी गैरत इहा क़बूल नाहे कंदी त अल्लाह ताला फरमाए थो त मां अहकमुल हाकिमीन, मां रब्बुल आलमीन, जॾहिं मां हिकिड़ी शइ पैदा करे छॾी जेकॾहिं वरी ॿीहर पैदा करां मता कंहिंजे ज़हन में ॻाल्हि अचे अल्लाह ताला ॿी शइ त शइ उन जहिड़ी ठाहे नथो सघे। अल्लाह ताला फरमाए त मां जेतिरी बि मखलूक पैदा कई आहे हर हिकु खे शक्ल सूरत ॿी अता कई आहे ताकि मुंहिंजी ख़ालिक हुजण में कंहिंखे को शक शुबो न थिए। जेकॾहिं मां हिकु जहिड़ी ॿी शइ पैदा कंदुमि त उन में मुंहिंजे लाइ इहो सिफ़त में कमाल न थींदो, इहो नुक्स थी पवंदो। अञा थोरी गहराई में वञो, असां इंसान हे जेतिरियूं मखलूकूं तव्हां बि ॿुधायूं, इन सारी मखलूकनि में अफज़ल मखलूक जेकी इंसान जी आहे, अशरफ मखलूक इंसान जी आहे, आज़म मखलूक इंसान जी आहे। पोइ वरी तव्हां ॾिसो ॾाॾे आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं ऐं अॼु खां वठी क़यामत ताईं अल्लाह रब्बुल आलमीन जेतिरा बि इंसान चाहे मर्द ऐं औरत पैदा कयनि, हिकिड़े इंसान खे ॿिए इंसान जहिड़ो सेम पैदा नाहे कयो। न पीउ खे पुट जहिड़ो, न पुट खे पीउ जहिड़ो, न हिकिड़े भाउ खे ॿिए भाउ जहिड़ो पैदा कयो आहे। हाँ, शक्ल सूरत में मिलदा जुलदा जरूर हूंदा, लेकिन हिकु जहिड़ा न हूंदा। अल्लाह रब्बुल आलमीन अॼु ताईं क़यामत ताईं को हिकिड़ो इंसान ॿिए इंसान जहिड़ो न पैदा कयो आहे, न पैदा कंदा। ऐं ईअं ई अल्लाह रब्बुल आलमीन जंहिं इंसाननि खे इहे अखियूं ॾिनियूं, इहे अखियूं जेकियूं इहे हिकु जहिड़ियूं न आहिनि। अखियुनि जा प्रिंट वरिता वेंदा आहिनि, इनमें अल्लाह ताला फ़र्क़ु रखियो आहे त मुंहिंजी कुदरत इहा आहे त मां अखियुनि जे ज़र्रात खे बि हिकु जहिड़ो पैदा न आहे कयो। उन्हनि में कीअं मुख़्तलिफ़ शक्लूं ॾिनियूं, मुख़्तलिफ़ उनखे नक्शो निगार ॾिनो। चेहरे खे ॾिसो, चेहरो बि हिकु जहिड़ो न आहे। ॿियो असां अॼुकल्ह जीअं वेंदा आहियूं शनाख्ती कार्ड ठाराइण या पासपोर्ट ठाराइण, अंगूठे असांजा फिंगर वरिता वेंदा आहिनि, उहो हिकु इंसान जो ॿिए इंसान जो असांजे हिन अंगूठे में एतिरियूं जेकियूं लकीरूं आहिनि ॿिए कंहिं बि इंसान सां नथियूं मिलनि। इहे न पहिरियनि न बाद में। हिते सोचो इहो कंहिं ठाहियो आहे? अल्लाह ताला। कंहिं ठाहियो आहे? अल्लाह ताला। मां मुख़्तसर ॻाल्हि सम्झाइण ख़ातिर थोरो सोचो, जॾहिं फरिश्ता हिकु जहिड़ा न आहिनि, जिन हिकु जहिड़ा न आहिनि, हे ॿूटा हिकु जहिड़ा न आहिनि, जानवर हिकु जहिड़ा न आहिनि, अल्लाह ताला सारी कायनात पैदा करे सभिनी खां अज़ीम इंसान खे पैदा कयो, पोइ इंसान बि हिकु जहिड़ा न आहिनि। मां यकीन सां चवां थो, कसम बा ख़ुदा रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जी कसम आहे, रब ताला जॾहिं कंहिं हिकु इंसान खे ॿिए इंसान जहिड़ो पैदा न आहे कयो त यकीन सां चवां थो महबूब जहिड़ो कंहिं ॿिए खे पैदा न आहे कयो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे खिलाफत, नारे हैदरी, उलमाए सुन्नत। मता तव्हांखे गुमान थिए, मता तव्हांखे शक थिए त अल्लाह ताला चयो आहे त तव्हां मां तव्हांजे तरफ़ तव्हां वांगुरु इंसान मोकिलियो आहे। मता इते भुलिजी वञो, मता इते तव्हांखे रस्ते खां हटी वञो, मता पंहिंजो ईमान विञाए वियो हो, मता मदनी सरकार खे पान जहिड़ो सम्झी वियो हो। अल्लाह ताला मिसाल कायनात में ॾिनी, जॾहिं हिकिड़े पीउ जा पुट हिकिड़े जहिड़ा नथा थी सघनि त मां पंहिंजो मदनी सरकार तव्हां जहिड़ो कीअं ठगे सघां। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो, दिल कर रसूल फक़दलना बादहुम अला बाद। अल्लाह ताला फरमाए तो तव्हां त समझदो इंसान शायद हिकु जहिड़ा न, सभिनी इंसाननि में जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जंहिं इंसाननि खे अज़मत शान दर्जो ॾिनो आहे उहो अल्लाह ताला जा रसूल, उहो अल्लाह ताला जा अंबिया किराम, पैगंबरान इज़ाम, उहे नबी सगोरा आहिनि। त अल्लाह ताला फरमाए थो त उन नबीअनि सगोरनि खे बि मां हिकिड़ो दर्जो नए कयो, हिके जहिड़ा मां रसूल न आहिनि मोकिलिया, उन्हनि रसूलनि में बि मां फज़ीलत रखी आहे। कुझु रसूल अहिड़ा आहिनि जंहिंसां मां पाण ॻाल्हाईंदो आहियां, कुझु रसूल अहिड़ो आहे जंहिंखे मां पंहिंजी दरबार में घुराईंदो आहियां।
अल्लाह से फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, ए मोमिनो ए मुंहिंजा बानो, तव्हां मां तव्हां जे तरफ़ अल्लाह जो हिकिड़ो रसूल आयो आहे। अल्लाह ताला जो रसूल आयो आहे। रसूल तव्हां ॾे आयो आहे, इंसानी सूरत में आयो आहे। उते भुल न कजो, वो आम इंसान न आहे, बल्कि उहो जेको आहे रहमतुल लिल आलमीन, सारी कायनात जे लाइ रहमत बणाए करे मां मोकिलियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो जीअं इंसान, फरिश्ता, जिन, जानवर, पखी, फसलूं, नबातात, पत्थर, पहाड़, बारी जा ज़र्रात, मिट्टी, आसमान, जेतिरी भी मखलूक आहे, जंहिंखे मां पैदा कयो आहे ऐं जंहिंखे मां पालां थो, जंहिंजे लाइ मां रब्बुल आलमीन आहे, उन सारी कायनात जे लाइ मुंहिंजो महबूब रहमतुल लिल आलमीन। हाणे जेते तव्हां असांखे नाज़ करणो आहे न, नखरो करणो आहे, पंहिंजे नसीब ते रश्क करणो आहे, पंहिंजे सीने खे चौड़ो करणो आहे, पंहिंजो पाण खे कुझु समझणो आहे, उन आयतुनि जो, हिन आयत जो अॻिते टे जेकियूं मां तव्हांखे चार ॿुधायूं, हिकिड़े जे बारे में ॿुधायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम। बाक़ी टे ॻाल्हियूं ॿियूं आहिनि, उहो तव्हां ॿुधजो, बाद में तव्हां पाण फ़ैसिलो कजो असांजी हैसियत छा आहे त मदनी सरकार केॾो करीम आहे। पहिरीं ॻाल्हि, अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, अल्लाह ताला फरमाए थो जेको मां तव्हां ॾे पंहिंजो रसूल मोकिलियो आहे, महबूब मोकिलियो आहे, उन जी हिकिड़ी सिफ़त इहा आहे, ख़ूबी इहा आहे, उन जी तारीफ़ इहा आहे, उन जो शान इहो आहे, जॾहिं बि तव्हां ग़लति कमु कंदा, जॾहिं बि तव्हां ग़लति कमु कंदा, ग़लति कहिड़ो कमु, जेका ग़लति कमु, जेके बि तव्हां जॾहिं तव्हां ग़लति कमु कंदा, कूड़ ॻाल्हाईंदा, चुगली मारींदा, गीबत कंदा, माण्हुनि जो हक़ खाईंदा, माण्हुनि खे तकलीफ़ ॾींदा ऐं माण्हुनि खे सताईंदा, माण्हुनि जी बेइज़्ज़ती कंदा, ये तो गुनाह है। शराब, जिना, हसद, कत्ल, ये गुनाह। नमाज न पढ़न गुनाह, हज फर्ज न करन गुनाह, ज़कात उशुर वाजिब फर्ज न ॾियन गुनाह। जेके भी गलत कम, पीउ मां खे ॾुखाईंदा हो, साम्हूं थींदा हो, ॾाढियां ॻाल्हाईंदा हो, झिड़कंदा हो, झेड़ो कंदा हो, गुनाह। बुरी नज़र कंदा हो, गुनाह। अल्लाह ताला फरमाए तो तव्हां जॾहिं भी गलत कम कंदा हो, गलत कम तव्हां कंदा हो, मुंहिंजो महबूब खे इहो तव्हांजो गलत कम करण ते ॾाढो रसूल, मुंहिंजो रसूल जेको आहे ॾाढो परेशान थींदो। गलत कम तव्हां कंदा हो, ॾुखियो रसूलुल्लाह खे लॻंदो आहे। मतां तव्हां सम्झो त असां ईअं वधाऊं, छुड़ियल हूं, असांखे कुझु न। जॾहिं बि तव्हां कूड़ ॻाल्हाईंदो, माण्हू विड़ाईंदो, फितनो फसाद कंदो, सूद व्याज खाईंदो, माण्हुनि ते ज़ुल्म सितम कंदो, क़त्ल गारत कंदो, चोरी कंदो, को भी तव्हां ग़लत कम कंदो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे ॾुखियो लॻंदो। इहो केरु चवे थो? तव्हां को पुछो इहे ॻाल्हि केरु करे थो? क़ुरान। अल्लाह साईं अज़ीज़ुन, अज़ीज़ माना ॾुखियो लॻंदो आहे, गिरां गुज़रंदो आहे, यानी हज़ूर अलैहिस्सलाम परेशान थींदा आहिनि, हज़ूर अलैहिस्सलाम खे तकलीफ़ थींदी आहे। कॾहिं? अलैहि मा अनितुम, जॾहिं तव्हां ग़लति कमु कंदा। ॿियो इन जो इहो बि आहे, जॾहिं तव्हां परेशान थींदा हो, तव्हां तकलीफ़ में हूंदा हो, त मदनी सरकार भी तकलीफ़ में हूंदा। तव्हां बीमार हूंदा हो, तव्हां वटि पैसो न आहे हूंदो, तव्हां ते कोई ज़ुल्म करे वेंदो आहे, तव्हां मज़लूम थी पवंदा हो, तव्हां बेवाह हूंदा हो, तव्हांजो को सहारो न आहे हूंदो, घर में तव्हां में फितनो, बिरादरी जा तकरार,
या ॿियूं परेशानियूं जॾहिं तव्हां ते अची वेंदियूं न, तव्हांखे वाह वसीलो को रस्तो नज़र न ईंदो, अल्लाह ताला फरमाए थो त मुंहिंजो महबूब जेको उन ते परेशान हूंदो। औलाद खे तकलीफ़ ते पीउ माउ परेशान थींदा आहिनि, न थींदा, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते सहाबा इकराम जॾहिं बि अर्ज़ कंदा हुआ, ईअं लफ़्ज़ इहो हूंदा, फिदाक अबी व उम्मी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला, ए अल्लाह जा रसूल मुंहिंजो पीउ माउ तो ते कुर्बान। असां बि ईअं चऊं था, असांजा पीउ माउ या रसूलुल्लाह, असांजी औलाद, असांजा भाउ भेण, असांजी नस्ल तव्हां ते कुर्बान या रसूलुल्लाह। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के तव्हां असां प्यारा हूं, जॾहिं असां तकलीफ़ में हूंदा आहियूं त अल्लाह जो रसूल जेको आहे उहो पाण परेशान, उनखे तकलीफ़ हूंदी आहे, इहो कोई ॿियो नथो, कोई मौलवी जी ॻाल्हि न आहे, इहा क़ुरान जी ॻाल्हि आहे, अल्लाह ताला जी ॻाल्हि आहे, ऐं क़ुरान में आहे जंहिंजो कोई इनकार नथो करे सघे। अज़ीज़ुन अलैहि मा अलैकुम। हाणे ॻाल्हि सम्झ में अची वई? जेकॾहिं सम्झ में अची वई आहे, मां हिते हिकिड़ी तव्हांखे रिक्वेस्ट इहा कई, हाणे जॾहिं बि ग़लति कमु करो पोइ 1000 भेरा सोचिजो, 1000 भेरा सोचिजो, 1000 भेरा। तव्हां जंहिंसां ठगी करो था, जंहिंसां फ्रॉड करो था, बुरी निगाह करो था, ईअं न सम्झो त तव्हांखे को ॾिसे नथो। जॾहिं तव्हां दिलनि में ज़हन में बुरो सोचो था, ख़राब सोचो था, उन टाइम इहो बि सोचे वठिजो, इहो तव्हां अकेला सोचो था न, तव्हांखे कोई ॾिसण वारो बि आहे, तव्हांजी कैफ़ियत खे कोई सम्झण वारो बि आहे। अल्लाह ताला त आहे ई आहे, अल्लाह ताला आहे। उन अल्लाह ताला ॿुधायो मुंहिंजो महबूब खे इहो ॾाढो ॾुखियो लॻंदो अथव। सम्झो था ॻाल्हि? हाणे ग़लति कम को परे रहिजो। ॿी ॻाल्हि, अज़ीज़ुन अलैहि मा अलैकुम हरीसुन अलैकुम। हरीस जी माना तव्हांखे ख़बर ईंदी न, हिर्स करणु। हरीस, हरीसुन अलैकुम। अल्लाह ताला फरमाए थो त मुंहिंजो रसूल जेको तव्हां ॾे आयो आहे उहो तव्हां ते हरीस आहे। कहिड़ी ॻाल्हि ते हरीस आहे? हरीस माण्हू हूंदो आहे न, पाण चओ जेकी शइ हुजे अञा ॿी हुजे, अञा ॿी हुजे, अञा ॿी हुजे, ईअं चवंदा आहियूं न। अल्लाह ताला जो महबूब जेको आहे, अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे महबूब जी इहा बि तारीफ़ अथव त जॾहिं तव्हां नमाज़ पढ़ंदा हो न त मुंहिंजो महबूब चवंदो अञा ॿी नमाज़ पढ़ो। जॾहिं तव्हां क़ुरान पढ़ंदा हो न, मुंहिंजो महबूब चवंदो अञा वधीक क़ुरान पढ़ो। तव्हां जंहिं महिल सदको ख़ैरात कंदा हो न, मुंहिंजो महबूब चवंदो अञा वधीक सदको ख़ैरात करो। तव्हां जॾहिं भिटकियल माण्हू खे सिधे रस्ते ते आणण जी कोशिशि कंदा हो त मुंहिंजो महबूब चवंदो अञा ख़िदमत करो। जॾहिं ग़रीबनि यतीमनि जी, पाड़े वारनि जी तव्हां ख़ैर ख़्वाही कंदा हो, बेसहारनि जो तव्हां सहारो बणंदा हो, सच ॻाल्हाईंदा हो, माण्हुनि खे बुराई खों रोकींदा हो, सचे रस्ते ते आणण जी कोशिशि कंदा हो, त मुंहिंजो रसूल जेको ॾाढो ख़ुशि थींदो आहे ऐं हिर्स कंदो आहे त अञा बि चङा कम करो। जॾहिं तव्हां दुरूद पढ़ंदा हो त मदनी सरकार अञा बि ख़ुशि थींदा आहिनि, अञा वधीक तव्हां पढ़ो। इहो केरु चवे थो? अल्लाह ताला पंहिंजे मुक़द्दस कलाम पाक। हरीसुन अलैकुम, तव्हां ते हरीस, त तव्हां भला कम, चङा कम करो। त हाणे असांजी हिकिड़ी मुआशरे में हिकु बीमारी आहे तमामु ख़तरनाक, जंहिंखे शिरक बि चयो वेंदो आहे, जंहिंखे पाण चवंदा ॾिखा रिया, इहो आहे शिरक। असां माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ अलाए छा छा कंदा। तवजो सां ॻाल्हि, मुंहिंजो इहो मतिलबु इहो न आहे छड़ो मां तव्हांखे चवां थो, जीअं थे मां तव्हांखे चवां थो उते मां पंहिंजो पाण खे बि चवां थो, सॼे खॿे पासे वारनि खे बि चवां थो। मक़सदु इहो आहे जॾहिं तव्हां कमु करो माण्हुनि खे ॾेखाइण ख़ातिर न, रिया न, बल्कि चङो कमु करो इन हिसाब सां त तव्हां इहो नमाज़ जे लाइ तव्हां वज़ू करे मस्जिद में वञो था त तव्हांखे को ॾिसण वारो ॿियो बि आहे। जॾहिं तव्हां इख़लास सां नमाज़ पढ़ो था त तव्हांजी इन नमाज़ ते ख़ुशि थियण वारो बि केरु आहे, उहो केरु न आहे, बल्कि उहो आहे जेको सैयदुल अंबिया वल मुरसलीन आहे, सभिनी नबियनि जो सरदार आहे, सभिनी नबियनि जो इमाम आहे। उहो तव्हांजे चङे कम ते ख़ुशि थींदो आहे। जॾहिं तव्हां उन्ही खे ख़ुशि करण जे लाइ इबादत कंदो, इख़लास सां कंदो, त उहो तव्हां ते ख़ुशि थींदो ऐं
वो इजहार कंदो त इहो मुंहिंजो उम्मती जेको अञा वधीक भला कम करे। जॾहिं मदनी सरकार साहिब लौलाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तव्हां असांजे चङनि कमनि करण ते ख़ुशि थियनि पोइ यकीन दिलि सां ॿुधाइजो त पाण खे कम उहे करणु घुर्जनि जंहिंसां मदनी सरकार ख़ुशि थियनि या नाराज़ थियनि। ख़ुशि थियनि। सफ़ा चुप वेठा हो छो? मखणो फ़कीर त अची वियो तव्हांखे नातो ॿुधाईंदो त ख़ुशि थींदो, पर मूंखे त इहो ॿुधायो न जेकी मां ॻाल्हि कयां त सम्झ में अचे थी या उॾरी वञे थी। तव्हां जेकॾहिं नमाज़ पढ़ंदव त केरु ख़ुशि थींदो? कोई नथो ॿुधाए। अल्लाह ताला त थींदो। अल्लाह ताला ॿुधाए थो मुंहिंजो महबूब ख़ुशि थींदो। इन आयत जी आखिरी ॻाल्हि बिल मुमिनीना रऊफुर रहीम। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो महबूब जेको आहे मोमिनन ते रऊफ रहीम मेहरबान शफीक करम करण वारो राम करण वारो कहते मोमिनन ते। तो तव्हां पंहिंजो पाण खां पुछजो, मां पंहिंजे पाण खां पुछां छा असां तव्हां मोमिन आहियूं? तव्हां सां मोमिन आहियूं? जेकॾहिं तव्हां सां मोमिन आहियूं त पोइ इहो यकीन हुजणु घुर्जे त मदनी सरकार तव्हां असांजे लाइ रऊफ़ बि आहे रहीम बि आहे। हिकु थींदो आहे मुस्लमान, हिकिड़ो थींदो आहे मोमिन। इन में फ़र्क़ु ॿुधायो या हिकु शइ आहे? मोमिन मुस्लमान आम लफ्ज़ में हिकु शइ सम्झी वञे। अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान भी आयूं, असां मोमिन। मां अहम ॻाल्हि जेकी तव्हांखे सम्झाइण चाहियां पियो उहा इहा आहे, थोरो इन ते गौर करणो। असां पंहिंजो पाण को जॾहिं पुछूं न पोइ असां ॿियो माण्हू असांखे जेतिरी जेकी बि फतवा लाए सघे थो, जेको असांजो ज़मीर जेको असांखे चवंदो न उहो असांजे लाइ सही आहे। अक्सर तौर ते जेको ॾिठो वियो आहे उहो इहो आहे त असां सदाइण में मुस्लमान त आहियूं, सदाईंदा त पंहिंजो पाण खे मोमिन आहियूं, न असां मुस्लमान आहियूं न मोमिन। हे असां इत्तिफ़ाक़ी तौर जीअं मुस्लमान, असां मुस्लमाननि जे घर में पैदा थी पियासीं, असांजा अब्बा अम्मा मुस्लमान आहे, तॾहिं असां पंहिंजो पाण खे मुस्लमान सॾायूं था। वरना कॾहिं कई होर ई न आहे, कई सोचो ई न आहे त असां मुस्लमान आहियूं त छो। जेकॾहिं हुजे हा न इहो अहसासु, पोइ असां क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारूं। असां उहे जीअं माण्हुनि असांजी बिरादरी में ॻाल्हियूं हुयूं, असांजे उलमा किराम असांखे ॿुधायो, असांजे बुज़ुर्गनि ॿुधायो, वॾनि को ॻाल्हियूं ॿुधंदा आयासीं, उन्ही में हली पिया आहियूं। लेकिन कॾहिं बि क़ुरान पाक जे वेझो कोन विया आहियूं, कॾहिं बि हदीस पाक जे वेझो कोन विया आहियूं। पर इहे जेके हिंदू आहिनि न, उहे पंहिंजे हिंदुनि जे उनजा पीउ मां हिंदू आहे, उहे बि पंहिंजी जात अगरचे 100% उहो कूड़ा आहिनि, पर डटिया बीठा आहिनि। छो? चवंदा असांजा अब्बा अम्मा जेके वॾा जेके आहे इन मज़हब ते, उहे हिकु हथ जो बुत पाण ठाहींदा आहिनि, उन्ही जे अॻु झुकंदा आहिनि, उन्ही खे हार पवाईंदा आहिनि, उन्ही जे मथां खीर हारींदा आहिनि, उन्ही जे अॻु सिजदो कंदा आहिनि, झुकी वेंदा आहिनि, उन्ही जे अॻु मन्नतूं मञींदा आहिनि, उन्ही को पंहिंजूं मुरादूं पंहिंजूं। उहे बि त तव्हां सां जहिड़ा इंसान आहिनि। फ़र्क़ु छा आहे? फ़र्क़ु एतिरो आहे जो उहे हिंदुनि जे घर में पैदा थिया आहिनि, उहे कम उन को हटनि नथा। असां मुस्लमाननि जे घर में पैदा थियूं, असां इन को हटूं नथा। उहे जेको कम उहे करनि था, जदी पुष्टि मिलो उन्ही में ख़ुशि, असां उन्ही में ख़ुशि। लेकिन ॻाल्हि यादि रखिजो, अल्लाह ताला हर हिकु को हिसाब वठो। कुरान पाक में अल्लाह ताला फरमाए सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम। क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला फरमाए थो त मां हिकु हिकु नेमत जो तव्हां को हिसाब वठो। हिकु हिकु नेमत, त नेमतूं गणे ॿुधायो तव्हां वटि केतिरियूं नेमतूं? व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। अल्लाह ताला फरमाए थो, पाण फरमाए थो, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी नेमतुनि खे ॻणणु चाहियो त नथा ॻणे सघो।
हे जेके असांजे मथे ते वार आहिनि न इहे बि अल्लाह ताला जी नेमत आहे हथनि ते वार आहिनि इहे बि अल्लाह ताला जी नेमत आहे अखियुनि जे मथां पिंबरियूं आहिनि इहे बि अल्लाह साईं जूं नेमत हे त वार आहिनि इहे नेमतूं आहिनि हे जिस्म जेके खल आहे सनी इहे बि अल्लाह साईं जी नेमत आहे नव आहिनि इहे बि नेमत अखियूं बि नेमत कन बि नेमत दंद बि नेमत नड़गुट बि नेमत नक बि नेमत पेट जिगर गुर्दा फिफड़ इहे सभु नेमतूं आहिनि जिन महिल माण्हू बीमार थींदो आहे पोइ ख़बर पवंदी आहे त पेट में दर्द थींदो आहे त पोइ ख़बर पवंदी आहे मथे में दर्द पवंदो आहे त पोइ ख़बर पवंदी आहे त अल्लाह ताला तव्हां असांखे इहे क़ीमती शयूं कहिड़ियूं न बग़ैर कंहिं तकलीफ़ जे अता कयूं अल्लाह ताला त असांखे सभई नेमतूं ॾिनियूं आहिनि त पोइ जॾहिं रब ताला तव्हां असांखे नेमतियूं ॾिनियूं आहिनि कॾहिं सोचो बि अथव कॾहिं उन जो शुक्रियो अदा करो जेकॾहिं असां नमाज़ पढ़ंदासीं इन करे त मथां असांजो अबो नाराज़ थिए या मथां माण्हू असांखे बेनमाज़ी चवनि दिलि जे हुज़ूर सां इख़लास सां कॾहिं असां नमाज़ न पढ़ूं मां पंहिंजे पाण सां थो चवां जेकॾहिं असां मौलवी तकरीर कंदा आहियूं त इन जे करे त बाबा माण्हू ख़ुशि थिए नात ख़ान नातो पढ़दान इन करे पढ़दान त माण्हू ख़ुशि थिए हक़ीक़त ॿुधायूं हक़ीक़त इहा आहे इहो पंहिंजो पाण सां धोखो आहे इहो पंहिंजो पाण सां धोखो आहे जेको माण्हू पंहिंजो पाण खे धोखो ॾे उनखां वधीक ज़ालिम केरु थी थो सघे इन करे अखियूं खोलो हे अल्लाह ताला तव्हां को हिसाब वठंदो अल्लाह ताला तव्हांखे ज़मीन ॾिनी आहे त ज़मीन जो हिसाब वठंदो अखियूं ॾिनियूं अखियुनि जो हिसाब वठंदो ज़ुबान ॾिनी आहे त ज़ुबान जो हिसाब वठंदो पेर ॾिना आहिनि त पेरनि जो हिसाब वठंदो अल्लाह ताला उमिरि जो हिसाब वठंदो तव्हां उमिरि कीअं ख़र्च कई जवानी कीअं ख़र्च कई पैसो काथों आंदो कीअं आंदो गॾु कीअं कयो इन जो हिसाब ॾियो काथे ख़र्च कयो इन जो हिसाब ॾियो इन जो हिसाब थींदो पोइ कॾहिं तव्हां तयारी कई आहे तव्हांजी फसल जेकॾहिं 100 मण कणिक या 100 मण सारियूं लहनि थियूं वरी तव्हां खाते वारे खे चलो हिसाब ॾियो था कॾहिं पंहिंजो पाण सां हिसाब कयो घर में तव्हां पंहिंजे ॿारनि खे केतिरो हिलाल जो खवायो तव्हांजे पाड़े में जेके ग़रीब वेठा उन्हनि खे केतिरो ॾिनो यतीम हा उन्हनि खे केतिरो ॾिनो मिस्कीन हा उन्हनि खे केतिरो ॾिनो फुज़ूल काथे ख़र्च कयो अल्लाह साईं फुज़ूल असांजी असां ते जेको खणी चयोसि ना सम्झ उहा आहे असां चवंदो असांजो पैसो आहे असां जीअं चाहियूं ईअं ख़र्च करूं न अल्लाह साईं चयो जेको पंहिंजी मर्ज़ी सां फुज़ूल ख़र्च कंदो अल्लाह साईं चयो उहो त शैतान आहे उहो शैतान जो भाउ आहे इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन जेके फुज़ूल ख़र्ची कंदा आहिनि उहे शैतान आहिनि शैतान जो भाउ केरु हूंदो शैतान हूंदो अल्लाह ताला क़ुरान में चए थो उहे शैतान आहिनि शैतान जा भाउ आहिनि असां चयूं जीअं चाहे असां वञी यूं ख़र्च करूं न अल्लाह ताला फरमाए मां हिसाब हिकु मिंट जो हिसाब हिकु ॾींहुं जो हिसाब हिकु राति जो हिसाब हफ़्ते जो हिसाब साल जो हिसाब तव्हां असां सम्झूं त बसि असांखे ज़िंदगी मिली वई त असांजो कोई हिसाब न थींदो हिसाब थींदो उन जे लाइ तयारी कयो बेदार थियो पंहिंजे दिमाग़नि खे सुजाग करो जिंदगी फुज़ूल ख़र्च न करो अरबे रुपया ख़र्च करो न अरबे रुपया ख़र्च हिकिड़ो मिंट तव्हांखे ज़िंदगी जो नथो मिली सघे पोइ हेॾी क़ीमती ज़िंदगी तव्हां ठिकरनि जे मूल में वेचो था तव्हां सम्झो ठीकु आहे असांजी ज़मीन आहे फसल आहे भलो इलाइक़ो आहे पुरअमन आहे औलाद आहे सभु कुझु बसि ठीकु आहे न इन जो हिसाब थींदो हिसाब इहो मां पंहिंजे लफ़्ज़नि में नथो चवां सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम अल्लाह से इहे चयो आहे न मां तव्हांखे पुछंदुमि न अल्लाह से टे ताक़ीदूं कयूं लाम ऐं नून सकीला जो मतिलबु हूंदो ज़रूर 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 तव्हांखो पुछा कई वेंदी ज़रूर ज़रूर यानी इहो तव्हांखो थी नथो सघे त क़यामत जे ॾींहुं तव्हांखो नियमतनि जे बारे में पुछा न कई वञे हाणे मिसाल जेकॾहिं कंहिं मिसाल ख़र्च कयो आहे उहो कंहिंजे ज़िमे ॾिनो हुन पाण लख रुपयो वठे ख़र्च कर मूंखे हिसाब ॾिजांइ जंहिं महिल उन जूं पर्चियूं हेॾे होॾे थी वञनि उन महिल जंहिं महिल साम्हूं ईंदो यार मां हिते पर्ची मुंहिंजी हिकिड़ी गुम थी वई उहो मूंखे भरे ॾियणो पवंदो हिते उहो माफ़ बि करे सघे लेकिन अल्लाह साईं जे उन ॾींहुं पुछे मां तोखे औलाद ॾिनी औलाद जी छा तरबियत कई आहे मां तोखे बहितरीन मैट ॾिना हा तूं मैटनि जो छा ख़्यालु कयो
तोखे मां ज़मीन ॾिनी ही उन ते कीअं ख़र्च कई असांजी ज़मीनूं गैराबाद कयूं ठीक आहे पैसा कोन पई रहे ज़मीन गैराबाद पई आहे त अल्लाह से पुछंदो तव्हां को इन खे आबाद छो न कई ऐं ज़मीन खे जेकॾहिं ग़लति उन में व्याज या ॿिए हिसाब सां कंदो त ज़मीन तव्हांखे फ़ाइदो कोन ॾींदी बरकत कोन ॾींदी ये ज़मीन तव्हां को वेंदी हली खस्ती वेंदी ॿियनि जे हथनि में हे ज़मीन त आदम अलैहिस्सलाम को बि अॻे जी आहे इन जा कई मालिक थी आहे अरबे खरबे ज़मीन जा मालिक रहिया कोई मालिक विया हलिया ज़मीन साॻी उते पई आहे इन करे अखियूं खोलो पंहिंजे पाण सां धोखो न करो पंहिंजे पाण खे नुक़सान न ॾियो तव्हां खां वधीक पाण खे नुक़सान ॾियण वारो कोई न आहे ऐं तव्हांजो पंहिंजो पाण खे फ़ाइदो ॾियण खां वधीक को ॿियो फ़ाइदो ॾियण वारो तव्हांजो न आहे इन करे पंहिंजो पाण खे फ़ाइदे ॾियण जी कोशिश करो पर ॾिसणो इहो त हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजो महबूब जेको आहे मोमिननि जे लाइ रऊफ़ बि आहे रहीम बि आहे पोइ तव्हां पंहिंजो पाण खे मोमिन मुस्लमान साबित कयो ॾिसो तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे चवण ते हलो था त पोइ तव्हां मोमिन जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ी सां चवो था असां हज़ूर अलैहिस्सलाम खे मञूं था पोइ तव्हां मुस्लमान ॻाल्हि सम्झी मोमिन तव्हां तॾहिं हो जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मनो रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तव्हांखे क़ुर ॾिनो आहे तव्हां क़ुर खे मनो था कसम जे लाइ मनो था लेकिन इहा ख़बर कोन्हे त क़ुर में सूरह फातिहा में अल्लाह ताला असां सां छा ॻाल्हाए सूरह बकरा में अल्लाह से असां सां छा ॻाल्हाए क़ुर पाक जी हिकु आयत में अल्लाह से असां सां छा ॻाल्हाए मां हिकिड़ी आयत पढ़ी न उनमें तव्हांखे 4 ॻाल्हियूं ॿुधाइनि सरसरी तौर ते उन मथो जो आम फाम जेकी ॻाल्हि उहा ॿुधाई गहराई में अञा वियो ई न त उहा जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अची वई आहे त पोइ तव्हां कोशिश करो क़ुर खे सम्झो जेको सम्झण जे लाइ अल्लाह ताला तव्हांखे मोकिलियो आहे उनखे सम्झी करे उन ते अमल कयो अल्लाह साईं फरमायो तव्हांजे तरफ़ मां जो रसूल आयो आहे तव्हांजी सूरत में आयो इंसानी सूरत उहो मुंहिंजे रसूल जो शान इहो आहे जॾहिं तव्हांखे तकलीफ़ थींदी आहे मुंहिंजो महबूब परेशान थींदो तव्हां ग़लति कमु कंदा मुंहिंजो महबूब परेशान थींदो तॾहिं तव्हां चङा कम कंदा हो त मुंहिंजो महबूब ख़ुशि थींदो आहे ऐं ख़्वाहिश जो इज़हार कंदो अञा वधीक तव्हां चङा कम करो मुंहिंजो महबूब जो शान इहो आहे मोमिननि ते रऊफ़ बि आहे त रहीम बि इन करे अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असां ते ख़ुसूसी करम ऐं फज़ल फरमाए तव्हां असांजी मग़फ़िरत फरमाए ऐं अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असांजो अॼु जी हिन महफ़िल में मां दिलि सां दुआ करां थो जंहिं बि इन महफ़िल खे सजायो आहे हे मुनअक़िद कई आहे दावतूं ॾिनियूं आहिनि अल्लाह ताला उन्हनि जी हिन महिनत खे क़बूल करे पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे अजर सवाब अता फरमाए पंहिंजी बरकतूं अता फरमाए हिकिड़ो फ़क़ीर अगारे ॿुधायो पियो माण्हू बीमार आहिनि इरफान नालो ॿुधाई को बि अल्लाह ताला उन्हनि खे बि शिफ़ाए कामिला अजला अता फरमाए ऐं अल्लाह ताला असांखे दिलि बि ॾिसण वारो ॾिए दिमाग़ बि ॾिसण वारो ऐं अल्लाह ताला असांखे उन रस्ते ते हलाए जेको उन जे रसूल जो रस्तो माण्हुनि जे रस्ते ते न हले माण्हुनि जा रस्ता हर कंहिंजो पंहिंजो रस्तो उनजी मां तव्हांखे ॿुधायां अॼुकल्ह तव्हां दीन जे बारे में कंहिं को पुछो हर हिकु पंहिंजी जॻह ते वॾो अलाए छा थियो वेठो आहे मिसाल उनजी ईअं हिकिड़ो असां को माण्हू बीमार थिए न को बीमार थिए चवंदो फिलाने डॉक्टर ॾे वञे ॿियो चवंदो फिलाने ॾे वञे ॿियो चवंदो फिलाने ॾे वञे ईअं चवंदा आहिनि न चवंदा आहिनि हिकिड़ा चवंदा डॉक्टर ॾे वञे हिकिड़ा चवंदा फिलाने आमिल ॾे वञे फिलाने ॾे वञे उहो तोखे तावीज़ ॾींदो फिलानो धाॻो ॾींदो फिलानो शू कंदो फिलान कंदो हीअं ॿुधाईंदा हर हिकु माण्हू जेको आहे डॉक्टर बि वेठो हूंदो पीर बि थियो वेठो हूंदो वरी ईअं शरीर मसइलो ॿुधाए उहो वॾे जो वॾो मुफ़्ती थियो वेठो हूंदो हाल इहो लॻो पियो इन्हनि पासे न वञो हिकु आहे क़ुर हिकु आहे हदीस इहे माण्हुनि जा रस्ता आहिनि जेकॾहिं तव्हां हिननि माण्हुनि जे चवण ते लॻंदव कॾहिं कामयाबु कोन्हे असांजी मैट्रियाणी ॾाढो आहे कंहिं उनखे चयो त बीमारी चयो त पिंडी में हिकिड़ो पीर आहे शुकट कंदो आहे उन सां त उहो बीमार जेके सिहतयाब थी वञे उहो ग़रीबी तूं खणी आहे उते वई उन्हनि ॾींहुं उहा फौत थी वई बाबा जेके बि पीर आहिनि पीरनि खे विलायत कंहिं ॾिनी अल्लाह अब हिकु ॿिनि मांखे माण्हू चयो बसि अल्लाह साईं ना तूं चुप कयूं वेठा तव्हां असांखे पैदा कंहिं कयो आहे तव्हां असांखे रोज़ी रिज़्क़ केरु ॾिए थो
ॿी ॻाल्हि हिकिड़ी, असांजो अल्हम्दुलिल्लाह असां पीरनि वारा आहियूं ऐं चवंदा आहिनि कि बाबाउनि खे दोहल ऐलान करण वारा आहियूं त असांजा मुर्शिद कामिल आहिनि, को शक शुबो न आहे। ईअं ॻाल्हि आहे न। लेकिन यार जेके पीर ईंदा आहिनि न उहे छो ईंदा आहिनि ख़बर अथव? पीर छो ईंदा आहिनि, वली छो ईंदा आहिनि, उनखे उनजे सम्झण खां पहिरीं मां तव्हांखे सम्झां। जेके स्कूल में उस्ताद पढ़ाईंदा आहिनि उहे छो पढ़ाईंदा आहिनि? त इहे छोकिरा जेके आहिनि पढ़ी सघनि, लिखी सघनि, इन जे करे ईंदा आहिनि। हाफ़िज़ जेके हूंदा आहिनि मदरसे में मस्जिद में वेंदा आहिनि, क़ुरान पढ़ाईंदा आहिनि, छाजे करे? त ताकि इहे ॿार जेके आहिनि इहो क़ुरान पढ़ी सघनि, अॻिते पढ़ाए सघनि। ईअं न, ये अल्लाह जा वली जेके आहिनि उहे इन जे करे ईंदा आहिनि, ॿियनि खे वली करण ईंदा आहिनि ताकि इहे बि अॻिते माण्हुनि खे वली बणाइनि। तव्हां सुभान अल्लाह कई मजमे में कहीं न सुभान अल्लाह। दिमाग़ खोलजो। हाणे तव्हां कोई जेकॾहिं पुछिजे तव्हां मूं भाई आलिम केरु थींदो? जेको आलिम थियणु चाहे थो हथ मथे करे। अच्छा, जेको हाफ़िज़ थियणु चाहे थो हथ मथे करे। अच्छा, जेको वली थियणु चाहे थो हथ मथे करे। हाणे थोरे न इहा मुसीबत तवज्जो कजो, हक़ीक़त ॿुधायां, तवज्जो कजो। असां पढ़ाईंदा भी इन जे करे हूं ताकि छोकरो हाफ़िज़ थिए, आलिम थिए। स्कूल में इन जे करे पढ़ाईंदा आहियूं ताकि वो पढ़ण लिखण जहिड़ो थिए, वॾे दर्जे ते पहुचे। वली सगोरा जेके आहिनि उहे बि इन करे पंहिंजे मुरीदनि जी तरबियत कंदा आहिनि ताकि इहे बि असांजा ख़लीफ़ा थी करे वरी पंहिंजा ख़लीफ़ा बणाइनि, उहे वञी करे जमात जी ख़िदमत करनि, उन्हनि जी तरबियत करनि। ईअं आहे न। जेकॾहिं शक आहे शुबहात उनजे यकीन में मां तव्हांखे ॿुधायां थो। बारजूनी शरीफ़ आहे न, काथों जा ख़लीफ़ा? काथों जा? चुप कयूं। सोई शरीफ काथों जा ख़लीफ़ा? पीर साईं रोज़ेदड़ी बादशाह रहमतुल्लाह अलैह। ईअं आहे न। पीर साईं रोज़ेदड़ी बादशाह रहमतुल्लाह अलैह काथों जा ख़लीफ़ा? मुरीद जी ॻाल्हि न, त ख़लीफ़ा। हाणे तव्हां ईअं वञो था न, इहो सिलसिलो हलंदो 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 पीराने पीर ताईं पहुचे। पीराने पीर पाण भी पीरनि जो वॾो पीर हो, उन पंहिंजा हेठों जेका मुरीद छॾिया उहे भी पीर आहे। उहो पीरनि वारो सिलसिलो उहो वरी हुज़ूर गौस पाक तव्हां ई वेंदव मथे, ईअं वेंदो वेंदो हज़रत इमाम हसन मौला अली साईं सां मिलंदो, हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां वञी करे सिलसिलो मिले। समझ अचे थी ॻाल्हि? त वली जेको माण्हू जेको कमु कंदो उन जो नतीजो उहो निकिरंदो। मां ॻाल्हायां थो, मुंहिंजी ज़बान हले थी त आवाज़ तव्हां ॾे अचे थो, मां इहो कमु ॻाल्हाइण वारो करां थो। तव्हां कमु करो था ॿुधण वारो, उन जो नतीजो तव्हां ॿुधो था। जेकॾहिं तव्हां पंहिंजी जाइ ते ॻाल्हाईंदा वेठो त मां पंहिंजी जाइ ते कोई नतीजो ई कोन निकिरंदो। ईअं ई जेकॾहिं उस्ताद पंहिंजे तालिब इल्मनि खे पढ़ाईंदो रहंदो, उहो तालिब इल्म पढ़ी करे आलिम थी वेंदा, हाफ़िज़ थी वेंदा, वॾे दर्जे ते पहुची वेंदा। ईअं मुरीद पंहिंजे मुर्शिद सां मज़बूत रहंदा, उन जी सोबत में रहंदा, मुर्शिद तरबियत कंदो रहंदो, ईअं उन्हनि खे वॾे दर्जे ते विलायत जे दर्जे ते फाइज़ करे छॾींदो। समझ ॻाल्हि अची वई? सुभान अल्लाह। ऐं जेको माण्हू जेको कमु सिखंदो आहे न, उहो सिखंदो, जेतिरो हुन में महिनत कंदो एतिरो उहो अॻिते वेंदो। ड्रखाण को कमु जेके मां जे पेट में ॿार ईंदो आहे, छा थॾे ते ड्रखाण थी वेंदो आहे छा? उहो ड्रखाण को कमु सिखंदो। मैकेनिक गाॾियूं ठाहिण वारो जेको आहे उहो सिखंदो आहे, महिनत कंदो आहे, सिखी सिखी पोइ कारीगर थी वेंदो आहे। ईअं इंजीनियर भी ईअं आहिनि, डॉक्टर भी ईअं आहिनि। इहे वॾा वॾा डॉक्टर थींदा आहिनि, उहे सिखी 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 पोइ थींदा आहिनि। ईअं वली थियण जे लाइ भी इहा विलायत सिख भी आहे, घर वेठे कोन्हे मिलंदी, उनखे मिलंदी आहे जंहिं ते अल्लाह ताला जो फज़ल थिए। समझो था ॻाल्हि? पोइ इनमें इहो आहे त पोइ तव्हांजा रस्ता आहिनि, पोइ जेको इख़्तियार करो। जेकॾहिं तव्हां वली थियणु चाहियो था पोइ उन जो मां पहिरियों तरीक़ो तव्हांखे पहिरीं सीढ़ी ॿुधायां थो, पोइ अॻिते तव्हांजी मर्ज़ी आहे। समझ अचे थी? वली थींदव
बाबा वली थियण चाहियो था सुभान अल्लाह इते बैन कोने लगल ये ता दैन मु कढी छड़ो तो कोई मानू वली न तो थी सके वली शायद उहे थींदा जेके मादर ज़ात वली हुंदा मां जो पेटू इंदा उहे भी हुंदा के जमंदे जाम वली हुंदा के मेहनत करे भी वली थी वेंदा यो ता बुधो ना हुजूर गौस पाक के दरबार में एकड़ो चोर आयो वो भी रंग जी वो भी वली थी खबर है ना वो अल्लाह वारा नजर फरमेंदा थी वेंदो पर अक्सर इन मेहनत करनी पवंदी है पेरी मेहनत और कम मां बुधायो तो इंशाअल्लाह ताला पो विलाय तरह जेके अगते रस्ता नु आसान थी वेंदा ए ज़हन मु यो कढी छड़ो त ता वली न था त सो ई ना वो पेरियो छा है वो पेरियो कम केड़ो आ तवज्जो कजो यकीन रखजो वो इयो तो तकवा करण छा करण तकवा तकवा छा के चलो परहेज करण परहेज छा को करण गुनाह तवा गुनाह करण छडे दियो ओ दिसो ता विलायत जे दर्जे ते की मथे वेंदा समझो ता सुभान अल्लाह गुनाह करण छडे दियो गुनाह असा जे बस में करे सको ता ए इयो भी असा जे वस में असा गुनाह छडे सको अल्लाह ताला मुझे अल्फाज पंजी बारगाह में कबूल फरमाए वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।